हींअर असीं डोगरीअ जे तालका अस्पताल में मौजूदु आहियूं जेका सिंध हुकूमत तरफ़ां PPA शाह खे ॾिनी वई हवाले कई वई आहे। अचो त अस्पताल में डॉक्टरनि सां ॻाल्हायूं, मरीज़नि सां ॻाल्हायूं ऐं अमले सां ॻाल्हायूं त संदन खेनि कहिड़ी शिकायत आहे, दवाऊं मिलनि थियूं न थियूं मिलनि ऐं संदन ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। एडमिनिस्ट्रेशन थोड़ी लूज़ आहे, बाक़ी ॿियो सभु लूज़ आहे। PPA शाह पहिरियों हुई हाणे त OPD लाइ 20 दफ़ा कोन, पेन घुरण लाइ 20 दफ़ा कोन थो मिले, पकड़ पियो कुझु कोन खे 20 जेके 5,000 6,000 माण्हू था बीहनि अची केॾी रश हूंदी, मूंसां साह थो वञे, पको कोन्हे, चई बीठा। स्किन जेका आहे उहा बि हिते जेके बीमारियूं ॿुधायूं तमामु घणी, उन जे लाइ बि वॾे पैमाने ते हिते कमु करिणो पवंदो। शायदि उन में हिकिड़ो ॿार जेकॾहिं घर में हिकिड़े खे स्केबीज़ आहे त उन्हनि सभिनी खे उहा दवा इस्तेमालु करणी पवंदी, जेकॾहिं उहो हिकिड़े खे ट्रीट कबो त उन सां फ़ाइदो न थींदो, त पोइ उन जे लाइ जेके आहिनि उन्हनि खे हिकु त काउंसलिंग, ॿियो दवाऊं जेके आहिनि उहे वीचारा अफोर्ड नथा करे सघनि, जेके उन जा लोशन्स वग़ैरह उहे काफ़ी महांगा आहिनि। पोइ हिकिड़ो या ॿ हणे थो, नतीजो इहो थो निकिरे त वरी जेके ॿिया हुते बीमारी वारा आहिनि उनखे लॻे थी, पोइ वरी जेके आहिनि वरी साॻियो ई उनखे उहा बीमारी हले थी पई। असां वटि पहुची जेतिरी बि ईंदी आहे असां कंहिंखे मोटाईंदा न आहियूं। बिजली हूंदी आहे एक्सरे करे ॾींदा, बिजली बंदि थी थिए त पोइ मजबूरी आहे। अच्छा, दौर जदीद थी वियो आहे, हिन महिल जदीद मशीन न मिली आहे तव्हांखे? मिली आहे असांखे बिजली CR सिस्टम मिलियो आहे, इंस्टॉल करे विया आहिनि, स्टार्ट न थी आहे छाजे करे हुनमें जेको आहे AC न आहे असां वटि, ऐं हिन खां थोरो ॿिए कमरे में आहे, असां चवंदा आहियूं असांखे हिते इंस्टॉल कराए ॾियो। असां वटि तालका हॉस्पिटल डोकरी में हिन वक़्तु महीने जी OPD जेका असांजी थिए पई 50 खां 52,000 OPD असांजी थिए पई, ऐं असांजी हॉस्पिटल में स्पेशलिस्ट डॉक्टर बि मौजूदु आहिनि, लैब जी सहूलियत बि मौजूदु आहे, ऐं C सेक्शन जेके ऑपरेशन थींदियूं आहिनि उहे बि असां वटि थियनि पई पियूं, ऐं असां वटि परे परे खां पेशेंट अचनि था। कुझु शयूं अञा बि असांखे ज़रूरत में आहिनि, जंहिंजे हिसाब सां तव्हां सां शेयर कंदो हलां मां। सॼी सिंध में ट्रामा सेंटर फंक्शनल आहिनि, हिन वक़्तु सिर्फ़ु असांजे तालका हॉस्पिटल डोकरीअ जो ट्रामा सेंटर नॉन फंक्शनल आहे। ऐं ॿियो असांजी हॉस्पिटल जी जेका बिल्डिंग आहे उहा तमामु घणी पुअर कंडीशन में आहे। सभ खां पहिरियां त असांजी हॉस्पिटल खे अपग्रेड कयो वञे। दवाऊं सही असांखे ॾींदा आहिनि। अच्छा, ऑपरेशन वग़ैरह थी वियो आहे? हा, ऑपरेशन थी वियो हाणे। हा, सहूलियतूं बि आहिनि? हा, सहूलियत सभु सुठियूं आहिनि, असांखे का परेशानी माना हिते न आहे। माना दवाऊं सभु हर शइ मिलनि थियूं, थैली लॻनि थियूं, दवा जेके बि लिखी ॾियनि था डॉक्टर उहो माना स्टेट तो मिले थी, माना सहूलियतूं आहिनि अस्पताल? बिल्कुलु बिल्कुलु। नंढड़ी मुंहिंजी ठीकु न आहे, उनखे विधोसीं अॼु दाख़िल थी वई केर सां, दवाऊं वग़ैरह सही मिलियूं, बाक़ी रश त आहे पंहिंजी जॻह ते। मतिलबु मुंहिंजी नंढड़ी, मां ग़रीब आहियां, मुंहिंजी नंढड़ी जेका जॻह प्राइवेट ते खणी वञा 20 खां 30,000 लॻनि पिया, हिन महिल फ्री में हुनजो इलाजु थिए थो, इन खां वधीक असांखे ॿी कहिड़ी सहूलियत हुजे जेका मिले। बिल्कुलु सही डॉक्टर, तमामु बहितरीनु कमु आहे, बाक़ी रश त हाणे जिथे किथे आहे उहो त पाण ॾिसो था। ही तालका अस्पताल डोकरी जेके आहे PPA शाह जी एडमिनिस्ट्रेशन कमु करे रही आहे, ऐं हिते जेके सहूलियतूं आहिनि असां वटि OT असां वटि फंक्शनल आहे ऑपरेशन थिएटर, जंहिंमें तक़रीबन 3 खां 4 ऑपरेशन असांजा डेली बेसिस ते थियनि था। 2 पीडियाट्रिशियन वेठा आहिनि, ॿारनि जा जेके डॉक्टर आहिनि, दिलि जो डॉक्टर जेको कार्डियोलॉजिस्ट आहे, डेंटल सर्जन मौजूदु आहे, एक्सरे असां वटि मौजूदु आहे, ऐं 24 कलाक नॉर्मल डिलीवरी जी सहूलियत MNC सर्विसिस असां वटि हिते मौजूदु आहिनि। ऐं असां वटि 3 एम्बुलेंस फंक्शनल आहिनि, सोलर जे हवाले सां बि बैकअप आहे, जनरेटर जो बैकअप बि आहे, ऐं असां वटि 3 खां 40 हिते ब्लड बैंक जूं बैग्स मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ ग्रुप्स में। असांजो हिकिड़ो वॾो वेयरहाउस आहे जेको माशाल्लाह फुली इक्विप्ड आहे, ऐं उते सभु मेडिसन अवेलेबल आहे। हिते जेकी बि सर्विस आहे उहे सभु फ्री ऑफ कास्ट आहिनि। बाक़ी इहो आहे त असांजो जेको OPD ब्लॉक आहे त उनखे रिपेयर मेजर जी ज़रूरत आहे, त असां वटि ट्रामा सेंटर मौजूदु आहे, बिल्डिंग बि मौजूदु आहे, उनजो सामान बि मौजूदु आहे। ट्रामा जेकॾहिं असांजो फंक्शनल थी वेंदो त असांजे इलाइक़े खे वधि में वधि सहूलियत मिलंदी, जेके माण्हू लाड़काणे वञनि था त उहे हिते सहूलियतूं साॻी मौजूदु हूंदियूं। असां वटि जेको आहे त ॾंदनि जी भराई थींदी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा मटीरियल्स हूंदा आहिनि, त उन सां चांदी जो मसालो थींदो आहे, लेज़र जो मसालो थींदो आहे, GC हूंदो आहे, त उन सां भराई बि थींदी आहे। या कुझु अहिड़ी क़िस्म जा ॾंद बि हूंदा आहिनि जीअं मरीज़नि खे धकु लॻंदो आहे, धकु लॻण सां जेको आहे त ॾंदु अधु साम्हूं वारो भॼी पवंदो आहे, त उनखे बि असां लेज़र जे वसीले जेको आहे त ठाहे करे ॾंद जे बराबरि करे सही करे छॾींदा आहियूं। उनखां अलावा असां वटि जेको आहे त ॾंदनि जी सफ़ाई थींदी आहे, जंहिंखे असां स्केलिंग चवंदा आहियूं, रूट प्लानिंग थींदी आहे, त ओवरऑल असां वटि हिते माना जेके बि बेसिक प्रोसीजर आहिनि उहे थींदा आहिनि। सामान जी या ॿियनि शयुनि जी खोट रहे थी? सामान इहो आहे त पंहिंजो तक़रीबन 90 खां 95% असां वटि पूरो थींदो आहे। बाक़ी कुझु जेके आहिनि मंथली में लास्ट डेट सोचो 2-3 ॾींहं त उहो थोरो गैप ईंदो आहे, असां हुनखे शार्टेज न चवंदासीं पर गैप चवंदासीं। तालका अस्पताल डोकरीअ जे MS PPA शाह इंचार्ज डॉक्टरनि, मरीज़नि, थोरे अमले सां तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं।
उन्हनि जो चवणु आहे त हींअर ताईं ट्रामा सेंटर बहाल न थी सघियो आहे ऐं इस्पताल पिणु ज़बून हालत में आहे जंहिंजी मरम्मत जी पिणु सख़्तु ज़रूरत आहे। कैमरामैन इब्राहिम सोलंकी सां गॾु ज़ुबैर मंगी, मेराण TV डोगरी।